A'udzubillahiminash-shaytanir-rajim. Bismillahir-rahmanir-rahim. Alhamdulillahi rabbil alamin. Wassalatu wassalamu ala Muhammadin wa ali Muhammad. Alhamdulillah. लख लख एहसान ख़ालिक़ काइनात जा जंहिं असांखे रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो नसीब कयो। अल्हम्दुलिल्लाह जंहिं बाबरकत रहमतनि वारे मग़फ़िरतनि वारे महीने जो इंतज़ारु हो उहो असांखे शामिल थी वियो आहे। असां उन महीने बाबरकत में दाख़िल थी विया आहियूं। तमामु मुस्लमाननि खे मोमिनीन मोमिनात खे हिन मुबारक महीने जी मुबारक अर्ज़ु कयूं था। असां पंहिंजे तरफ़ां ऐं चैनल सुखने सिंध जी तरफ़ां जंहिंजी राति ॾींहुं महिनत आहे त आइमा मासूमीन अलैहिस्सलाम ऐं इस्लाम जो पैगाम इस्लाम खे मञण वारनि ऐं अहल बैत अलैहिस्सलाम खे मञण वारनि ताईं पहुचे। इंशाअल्लाह अल्लाह ताला सभिनी खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो आहे उहो महीनो आहे जंहिं महीने खे सैयद शुहूर महीनो यानी महीननि जो सरदार महीनो चयो वियो आहे। हीउ उहो महीनो आहे जंहिंमें हिकु अहिड़ी राति आहे जेका 1000 महीननि जी रातियुनि खां बहितर आहे। हीउ उहो महीनो आहे जंहिंमें जन्नत जा दरवाज़ा खुलिया था वञनि। हीउ उहो महीनो आहे जंहिंमें जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया था वञनि। इन बहितरीन फ़ुर्सत खां मोमिनीन मोमिनात मुस्लमान ग़फ़लत न कनि ऐं 100% कोशिशि कनि त इस्तिफ़ादो करे सघूं, अल्लाह जी रज़ायतनि खे हासिलु करे सघूं। हिन महीने जे मुतालिक़ हर ॾींहुं रोज़ेदार जे लाइ ख़ासि फ़ज़ीलतूं हर ॾींहं जे मुताबिक़ सां असांखे आइमा मासूमीन अलैहिस्सलाम तरफ़ां तालीम थियूं आहिनि। हीअ रिवायत सवाबुल अमाल में अमाली शेख सदूक में बिहारुल अनवार में मौजूदु आहे। जंहिंखे अगरि फ़ुर्सत मिले त किताबनि जो मुतालो कनि, न त असांजी हिन मुख़्तसर समात खे पंहिंजे समातुनि जे नज़र कनि। सईद इब्न जुबैर हिकु मरतबा इब्न अब्बास रहमतुल्लाह अलैह खां सवाल कयो त ए इब्न अब्बास उहो शख़्स जेको रमज़ानुल मुबारक जो रोज़ो रखे ऐं रमज़ानुल मुबारक जे हक़ खे ॼाणींदो हुजे त उन लाइ छा अजुर ऐं तुहफ़ा आहिनि। इब्न अब्बास चयो ए सईद इब्न जुबैर तूं मूंखां हिकु अहिड़ो सुवालु कयो आहे जंहिंजे लाइ तोखे फ़ारिग़ थियणो पवंदो ऐं आउं तोखे उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि जेकी अॼु ताईं तुंहिंजे कननि न ॿुधियूं हूंदियूं, तुंहिंजे दिलि जे तसवुरनि में उहे न गुज़रियूं हूंदियूं ऐं तूं पंहिंजे पाण खे तयारु करे आ त आउं तोखे इन जी फ़ज़ीलत ॿुधायां। इब्न जुबैर चए थो त आउं वयुसि राति घर गुज़ारे सुबुह जो तयारु थी आमादा थी इब्न अब्बास वटि आयुसि। इब्न अब्बास हिकु बहितरीनु रिवायत जेकी तक़रीबन 3 सफ़नि ते मौजूदु आहे सईद इब्न जुबैर खे ॿुधाई। इब्न अब्बास चयो त आउं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो लव अलिमतुम मालकुम फी शहर रमज़ान लज़िदतुम लिल्लाहि शुक्रा। अगरि तव्हांखे ख़बर पइजी वञे त माह रमज़ान में तव्हांजे लाइ कहिड़ा तोहफ़ा कहिड़ा इनाम ऐं अजुर आहिनि तव्हां यकीनन अल्लाह जो शुक्रानो घणो अदा कंदव। इज़ा काना अव्वलु लैलत मिन्हु ग़फ़र अल्लाहु लि उम्मति ज़ुनूब कुल्लहा सिर्रहा औ अलानियतहा। पहिरीं रमज़ान जो रोज़े रखण वारो जेको रोज़ो रखे थो त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त अल्लाह ताला पहिरीं तारीख़ ते मुंहिंजी उम्मत जा तमामु गुनाह माफ़ करे थो छॾे, चाहे पोइ उहे गुनाह लिक में कया हुजनि या सरेआम कया हुजनि। पाण फरमाइनि था वरफ़ा लकुम अल्फ़ दरजा, अल्लाह ताला तव्हांजे लाइ 20 लख दरजात बुलंद कंदो। व बना लकुम 50 मदीना, ऐं अल्लाह ताला तव्हांजे लाइ जन्नत में 50 शहर ठाहींदो जेको तव्हांजे लाइ हिकु अज़ीम अजुर आहे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।